अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नहमदुहू व नुसल्ली अला रसूलिल करीम। अम्मा बाद, सभिनी तारीफ़नि जे लाइक़ रब ज़ुल जलाल आहे, जेको पूरी काइनात जो अकेलो ख़ालिक़ ऐं मालिक आहे, जंहिंजो न कोई साथी न हमसर न जंहिंजो वरी कोई मिसाल आहे। ऐं करोड़ों दुरूद व सलाम हुजनि उन पाक हस्तीअ ते जंहिंखे रब्बुल आलमीन रहमतुल लिल आलमीन बनाए मोकिलियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त साथियो, जीअं त तमामु दोस्तनि खे ख़बर आहे त अल्हम्दुलिल्लाह असांजो हीउ प्रोग्राम हर 15 ॾींहं ते सऊदी अरब जिद्दा में मरकज़ जालियात में असांजी मादरी ॿोली सिंधी ॿोली में प्रोग्राम थींदो आहे क़ुरान ऐं हदीस जो, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह मुख़्तलिफ़ उलमा ईंदा आहिनि। पोइ कॾहिं असांजे देश मां पाकिस्तान सिंध मां ईंदा आहिनि ऐं कॾहिं त हिते मदीनतुल मुनव्वरा मां या मक्कतुल मुकर्रमा मां असांजा जेके मशाइख़ आहिनि उलमा आहिनि या जेके मदीना यूनिवर्सिटी जा तलबा आहिनि उहे ईंदा आहिनि ऐं हिते बयान कंदा आहिनि। सो मां पंहिंजनि तमामु उन्हनि सिंधी भाइरनि खे जेके असांखे लाइव ॾिसनि वेठा सऊदी अरब जिद्दा जा जेके साथी आहिनि उन्हनि खे मां गुज़ारिश कंदुसि त कोशिशि कयो टाइम कढी ऐं हिन प्रोग्राम में 15 ॾींहं ते शिरकत ज़रूरु कयो। अॼु अल्हम्दुलिल्लाह असांजे विच में जेके मशाइख़ आहिनि, जेके महिमान आहिनि, असांजो फ़ज़ीलतुल शेख साईं नूर अहमद लाशारी साहब अमीर आहिनि जामिया इस्लामिया जुडो जा, ऐं ॿियो असांजा साथी आहिनि माशाअल्लाह फ़ज़ीलतुल शेख साईं रहीम बख़्श रब्बानी साहब जेके मुदीर आहिनि जामिया इस्लामिया जा, उहे अॼु असां वटि हिते महिमान आहिनि। ऐं उन्हनि सां गॾोगॾु असांजो पहिरीं प्यारो फ़ज़ीलतुल शेख साईं हाफ़िज़ ख़लीफ़ा राहू साहब जन बि अॼु असां वटि हिते अची असांखे इज़त बख़्शी आहे। ऐं मां हींअर बिला ताख़ीर प्रोग्राम जो आगाज़ कंदुसि, पर हिकु दफ़ो वरी दोस्तनि खे सभिनीनि खे जेके असांखे लाइव ॾिसनि वेठा या जेके हिते मौजूदु आहिनि उन्हनि सभिनीनि खे मां गुज़ारिश कंदुसि त हिन जेको असांजो बयानु आहे इनखे वधि मां वधि अॻिते शेयर कयो त जीअं ई क़ुरान ऐं हदीस जी जेका दावत आहे, जेको पैगाम आहे, असांजे पूरे सिंध में कुंड कुड़ छतोणी पहुची सघे। अल्लाह ख़ुशि कंदो, अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनीनि खे हिन कार ख़ैर में पंहिंजो हिसो विझण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हाणे मां बिला ताख़ीर माइक हवाले कंदुसि असांजे पहिरीं प्यारे शेख साईं रहीम बख़्श रब्बानी जे तरफ़, त जीअं हू असांखे क़ुरान हदीस जी रोशनी में नसीहत कनि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद। फ़क़द क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम व अमवालिकुम वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व अमालिकुम। दुनिया में इंसान जो ये उसूल है, इंसान हमेशा ज़ाहिर के ॾिसी करे फ़ैसला कंदो आहे, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात उहा इंसान जे बातिन खे ॾिसी करे फ़ैसला कंदी आहे। इंसान ज़ाहिर खे ॾिसे थो, जॾहिं त अल्लाह रब्बुल आलमीन बातिन खे ॾिसे थो। इहा ई वजह आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम व अमवालिकुम। अल्लाह ताला नथो ॾिसे तव्हां जूं सूरतूं कहिड़ियूं आहिनि, तव्हां वटि माल केतिरो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ॾिसे थो त इंसान जे बातिन यानी दिल ऐं इंसान जे अमल खे ॾिसे थो। इंसान जे ज़ाहिर ऐं बातिन में
फ़र्क़ु न हुजे। नबी अलैहिस्सलाम वटि हिक ॾींहुं हिक शख़्स खे सुवाल कयो, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन शख़्स जे बारे में तव्हां छा फरमायो था? उहो शख़्स जेको मैदान जिहाद ते वञे थो, ॿ शयूं खणी करे, यल्तमिसुल अजर व ज़िक्र। हिकु उनजो इरादो इहो आहे त अल्लाह ताला जी तौहीद जी सरबुलंदी थिए, अल्लाह ताला जी तौहीद ज़मीन जे हर कुंड ऐं कुर्छ में पहुची वञे। जंहिं मक़सद जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन अंबियाए किराम मोकिलिया, वल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अला दीन कुल्ले। हिकु इन जो इहो मक़सदु आहे त अल्लाह ताला जी तौहीद जो आवाज़ जॻह जॻह ते पहुची वञे। ऐं ॿियो इहो त आउं जिहाद कयां, माण्हू मूंखे मुजाहिद चवनि, माण्हू मूंखे बहादुर चवनि, माण्हू मूंखे शुजा चवनि, मुंहिंजी वाह वाह थिए, मुंहिंजो चर्चो थिए। नबी अलैहिस्सलाम फरमायो त ला शैअ लहू, इन शख़्स जे लाइ कंहिं बि क़िस्म जो को अजर कोन्हे। वजह कहिड़ी? अल्लाह रब्बुल आलमीन बातिन खे ॾिसे थो, इंसान ज़ाहिर खे ॾिसी करे फ़ैसिला करे थो। हिन जे बातिल में मसलो आहे, हिन जे बातिल में अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़, तक़वा ऐं परहेज़गारी, इख़लास कोन्हे। ज़ाहिर ऐं बातिल में फ़र्क़ु आहे। अगर इंसान जो बातिल सही हुजे, मन क़ातल लितकून बिहिल उलिया फहुव फी सबीलिल्लाह, अगर इंसान जो बातिल साफ़ हुजे, जिहाद सिर्फ़ इन नीयत सां करे त अल्लाह रब्बुल आलमीन जी तौहीद जो परचम ऐं आवाज़ ज़मीन जी कुंड कुर्छ ऐं हर माण्हू ते पहुचे, दर हक़ीक़त इहो अल्लाह जी राह में आहे त अल्लाह जी नज़र इंसान जे बातिल ते हुजे थी। तव्हां ॾिसो त सही, सभ खां पहिरियां जेके माण्हू जहन्नम में उछलाया वेंदा, उन्हनि जो ज़ाहिर केॾो ख़ूबसूरत आहे, उनजी ज़ाहिरी ज़ीनत केॾी अज़ीम शान आहे। हीउ केरु आहे? हीउ क़ुर जो कारी आहे, क़ुर जी तालीम ॾियण वारो आहे, क़ुर खे पढ़ण वारो आहे, क़ुर खे पढ़ाइण वारो आहे। उनखां पुछियो वेंदो, जवाबु छा ॾींदो? तअल्लमतुल इल्म व अल्लमतहू। अल्लाह, ऐं दीन सिखियो बि सही, अल्लाह दीन सेखारियो बि सही। ज़ाहिर कहिड़ो अज़ीम शान आहे, लेकिन बातिन में छा आहे? अल्लाह बातिन खे ॾिसे थो। बातिन में इहो आहे त माण्हू मूंखे कारी चवनि, माण्हू मूंखे आलिम चवनि, बातिन साफ़ कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन इन ज़ाहिरी जेका वज़ाक़त खे नथो ॾिसे, अल्लाह बातिन खे ॾिसे थो। बातिन साफ़ कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो, कज़बता, तूं कूड़ ॻाल्हाईं थो, हुनखे जहन्नम में चढ़ायो वेंदो। मुस्लमान भाइरो, पंहिंजे बातिल खे साफ़ कयो। अहिड़ी तरह ॿियो माण्हू मुजाहिद, जेको जिहाद करण वारो, अल्लाह जी राह में पंहिंजी जान हथेली ते रखी करे, पंहिंजो माल ख़र्च करे, अल्लाह जी तौहीद जी सरबुलंदी जे लाइ, जिहाद जे लाइ निकितो आहे। ज़ाहिर कहिड़ो अज़ीम शान ख़ूबसूरत आहे, लेकिन बातिन में छा आहे? माण्हू मूंखे शुजा चवनि, माण्हू मूंखे बहादुर चवनि। अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कंदो, अल्लाह खे इहो ई जवाबु ॾींदो, अल्लाह तुंहिंजे दीन जे ख़ातिर पंहिंजी जान क़ुर्बान कई, पंहिंजी जान हथेली ते रखी करे, अल्लाह जान जी परवाह न कई, माल जी परवाह न कई। बातिन साफ़ न हुयो। अल्लाह रब्बुल आलमीन चवंदो, तूं कूड़ ॻाल्हाईंदो, उनखे जहन्नम में चढ़ायो वेंदो। अहिड़ी तरह सख़ी, सखावत करण वारो माण्हू,
अल्लाह जी राह में ख़र्च करण वारो माण्हू, मिस्कीन ग़रीबनि ते ख़र्च करण वारो माण्हू, यतीमनि बेवाउनि ते हथ रखण वारो माण्हू, जंहिं उनखे आंदो वेंदो उन ज़िंदगी में वॾियूं महिनतूं कयूं हूंदियूं। ज़ाहिर केॾो नज़ीम शान साफ़ ऐं बहितरीन नज़र अचे थो, छो त असीं इंसान ज़ाहिर खे ॾिसूं था, अल्लाह बातिन खे ॾिसे थो। अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कंदो, अल्लाह खे जवाबु ॾींदो, अल्लाह ऐं मिस्किन खे खारायो, यतीमनि खे खारायो, अल्लाह तुंहिंजी दीन जे ख़ातिर ख़र्च कयो। बातिन साफ़ कोन हुयो, सॼी ज़िंदगी जूं नेकियूं तबाह बर्बाद थी वियूं। इन जे लाइ मुस्लमान भाइरो, ज़रूरत इन शइ जी आहे इंसान पंहिंजो बातिन साफ़ करे, पंहिंजी दिलि जे अंदरि इख़लास पैदा करे, रियाकारी खां बचे, पंहिंजे पाण खे बचाए। अल्लाहु अकबर। सही मुस्लिम जी हदीस आहे, नबी अलैहिस्सलाम जो सहाबी अदी बिन हातिम रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी अलैहिस्सलाम वटि अचनि था, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो वालिद हातिम ताईं सरज़मीन अरब जो मशहूर सखावत में मशहूर आहे। ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे वालिद जी केर सखावत छा उनखे फ़ाइदो ॾींदी? अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलाम छा फरमाइनि था, इन्न अबाका क़द अराका अमरन फ़असाबहु, ओ दी तुंहिंजे वालिद हातिम ताईं सखावत कई, माण्हुनि ते ख़र्च कयो, नेकोकारनि ते ख़र्च कयो, ग़रीबनि ते ख़र्च कयो, यतीमनि ते ख़र्च कयो, क़यामत ताईं उनखे सखावत सखी चयो वेंदो, लेकिन उनजो बातिन में इख़लास कोन हुयो, बातिन में सच्चाई कोन हुई। लिहाज़ा उनखे दुनिया में त इहो एहसास मिलियो, उनखे सखी चयो वेंदो, लेकिन आख़िरत में उन माण्हू जे लाइ का बि शइ कोन्हे। इन जे लाइ अज़ीज़ दोस्त भाइरो, ऐं पंहिंजे पाण खे, तव्हां दोस्त अहबाब खे इहा नसीहत कयां थो, अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ मुख़लिस थी वञो, अल्लाह जी इबादत में मुख़लिस थी वञो, अल्लाह जी तौहीद जे लाइ मुख़लिस थी वञो, अल्लाह जी इबादत जे लाइ मुख़लिस थी वञो। पंहिंजे बातिन खे साफ़ कयो, पंहिंजे बातिन मां रियाकारी जहिड़ी ग़लाज़तुनि खे, पंहिंजी बातिन मां शिरक, हसद ऐं बुग़्ज़ जहिड़ी ग़लाज़तुनि खे कढी करे बातिन खे पाक ऐं साफ़ कयो। इंशाअल्लाह कैर नेकियूं अल्लाह रब्बुल आलमीन असांजो क़बूल कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, अल्लाह अमल जी तौफ़ीक़ ॾे। वमा अलैना इल्लल बलाग।